सर कुछ कानूनी प्रोसेस होंदा जिन्हनि जे थ्रू हलबो आहे ऐं जेको आहे जस्ट वकील चेंज थियो आहे कंहिं बि केस तव्हां कोई हथु न आहे खयो ऐं कानूनी प्रोसेस जे थ्रू ई हलूं था ऐं आइन कानून ऐं कलम जे ज़रिए जेको आहे भाउ खे इंसाफ़ ॾियाराईंदमि मुंहिंजी कंहिंसां बि का ज़ाती दुश्मनी न आहे ऐं जेके भाउ मुंहिंजे इकलौते भाउ जा जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे ज़ैनब एॾी आसानी सां कीअं माफ़ु कंदी सो जेके आहिनि कानूनी प्रोसेस ई हलनि था ऐं IG साहिबु DIG साहिबु ऐं SSP खे बि असां लेटर ॾींदासीं त उहे मुंहिंजे भाउ जे लाइ इंक्वायरी करनि छो करे उन्हनि बि कॉन्फ्रेंस कई हुई मां हर कानूनी हद ताईं वेंदमि ऐं भाउ खे जेको आहे बेगुनाह साबित करे ई रहंदमि जेको मां हिन टाइम बि कयो आहे ऐं जेके बि मज़ीद एविडेंस आहिनि असां उहे बि जेको आहे मीडिया सां ऐं कोर्ट सां सभ सां शेयर कंदासीं जेके करे बि रहिया आहियूं FIR डायरेक्ट कंप्लेन कराई आहे सिविल कोर्ट मां इहे 11 माण्हू आहिनि ऐं उन खां बाद जेके आहिनि मज़ीद ॿियनि जेके आइडेंटिफाई न थिया हुया ऐं उहे बि इन्हनि जे थ्रू ई थी वेंदा इंशाल्लाह कोर्ट में फरियादी उम्मे ज़ैनब जे तरफ़ खां डायरेक्ट कंप्लेन जेका आहे फाइल कई आहे तक़रीबन 11 जवाबदारनि जे ख़िलाफ़ जिन जो सरबराह जेको आहे सैयद मुश्ताक अली शाह आहे ऐं सना लाखवारो जिन जेको आहे हिकिड़ो कूड़ो इनकाउंटर करे एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग करे मरहूम रज़ा हुसैन खे जेको आहे शहीद कयो आहे। अच्छा वधीक जेका आहे लीगल प्रोसीजर एडॉप्ट कंदे रोड़ी जे मैजिस्ट्रेट साहब जेको आहे हिनखे सखर सेशन कोर्ट मोकिलियो आहे जिते वधीक 30 तारीख़ हुन केस जी हाज़िरी थींदी।